बुकेरा शरीफ लॻ ॻोठ मोहम्मद हाशिम बुरफ़त में रिसर्च डेवलपमेंट फाउंडेशन (RDF) तरफ़ां हिक ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप लगाई वई। RDF जी कोऑर्डिनेटर मैडम शबाना समीजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त RDF जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हाए रही आहियां। अॼु असां हिते आशम बुरफ़त ॻोठ में मेडिकल कैंप लॻाई आहे। असल में ईअं हो जो फ्लड जे करे इलाही माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि जी इहा डिमांड छो त BHUs थी आहे, हेल्थ फैसिलिटीज़ थी आहे, इलाही इन्हनि खे परे आहिनि। इन करे हुननि चयो पिए त असांखे का अहिड़ी फ्री ऑफ कॉस्ट मेडिकल कैंप ॾियो, त असां उन्हनि जे ई राय खे रखंदे असां मेडिकल कैंप ऑर्गेनाइज़ कराई आहे, जेका आहे सईद फाउंडेशन जे सहकार सोशल वेलफेयर ऐं PMA पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जे सपोर्ट सां ई असां हिन ॻोठ में मेडिकल कैंप लॻाई आहे। ज़ुएब खानज़ादो, असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी डिस्ट्रिक्ट टंडोलियार। अॼु जेका हाशिम बुरफ़त में कैंप लॻायो आहे मेडिकल कैंप RDF ऐं सैयद फाउंडेशन जे ताउन ऐं सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जी कोऑर्डिनेशन सां लॻायो आहे ऐं जाम सुठो कमु कयो आहे अदी शबाना ऐं डॉक्टर साहब आया आहिनि, PPHI वारनि ताउन करे ऐं डिस्ट्रिक्ट जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिथे रेन इफेक्टेड एरिया आहिनि उते बि कैंप लॻाया आहिनि ऐं अॻिते बि कमु कंदासीं। मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि जे समाजी माण्हुनि जे सहकार सां मुख़्तलिफ़ असां ॻोठनि में कैंपूं लॻाईंदा आहियूं। ख़ासि करे ॿोॾि में मुतासिर जेके माण्हू थिया आहिनि उन्हनि ते तक़रीबन असां 20 खां 25 जेको आहे सो कैंपूं असां लॻाए चुका आहियूं। सॼे डिस्ट्रिक्ट में तक़रीबन जेको आहे असां टीमूं लॻाए चुका आहियूं। ॿोॾि में जेके माण्हू मुतासिर थिया आहिनि उन जे करे जेको आहे ज़हनी परेशानी जो वॾो शिकार आहिनि। उन में डिप्रेशन एंज़ाइटी जो शिकार आहिनि, जीअं निंड न अचणु, उन में घबराहट थियणी, अहिड़ी बीमारी जो शिकार आहिनि। उन सां गॾु मलेरिया बि जेको आहे सो मलेरिया पेशेंट बि तमामु हिते घणा आहिनि। टाइफाइड जा तव्हांजो कारी साई जा पेशेंट, मुदे जा पेशेंट ऐं उन सां गॾु स्किन जूं बीमारियूं बि तमामु घणियूं आहिनि। ख़ासि तौर